मात मकली चई दे असां तो में केॾियूं कहाणियूं लिकायूं अॼु सिंध जी ईद आहे सिंध जो जशन आहे नारे लतीफ़ नारे हुसैन आवाज़ जो महबूब अॻवान साईं बशीर ख़ान कुरैशी जीअं सिंध जी जल जो आहे कसम जेसी आहे सीनो ऐं सीने में दम हे सिंध ख़ातिर जे सरबी कलम लाट बरंदी रहे साथ हलंदो रहे नौजवान साथियो सिंध जा वारतो जीअं सिंधु देश जीअं साईं जीअं सैयद अॼु जंहिं मुनफरद अंदाज़ सां जंहिं सिंध जी सकाफ़त खे दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ सॼी दुनिया खे सिंध जी सकाफ़त सिंध जी तहज़ीब तमंदन खां रोशनास करण जे लाइ जेका सिंध टेलीविज़न कोशिश वरिती आहे ऐं सिंध टेलीविज़न जे सॼे सथ खे डॉक्टर करीम राजपर साहब खे ऐं सभिनी टीम जे माण्हुनि खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिं सकाफ़ती मोर्चे तां सिंध जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ही सिंध ही मुंहिंजी धरती ही सरज़मीन सिंध सूंह सच सकाफ़त तहज़ीब ऐं तमदन जी ऐं हुबुल वतन जी सदा सुहागण धरती रही आहे ही धरती हज़ारे सालनि खां वठी पूरी दुनिया जी रहनुमाई ऐं अॻुवाणी कई आहे जॾहिं दुनिया खे उथण वेहण रहण करण घुमण फिरण जी तमीज़ न हुई तॾहिं बि मुंहंनि जो दड़ो ॿुधाए थो त सिंधी आलीशान घरनि में रहंदा हुया सिंधी पंहिंजी सकाफ़त खे अपनाईंदा हुया सिंधी पंहिंजा पोशाकूं पहिरींदा हुया उहा शायदि जी मुंहंनि जो दड़ो बि ॾिए पियो ओतिरी तहज़ीब ओतिरी तारीख़ सिंध जी पुराणी आहे ऐं सिंधी माण्हुनि जी बि पंहिंजे धरती सां ओतिरी मोहबत पुराणी आहे अॼु आउं चवां पियो 1843 खां वठी सिंध मुसलसिल करे अंग्रेज़ साम्राज्य जी गोरनि जी गुलाम रही अॼु कारनि जी सिंध गुलाम आहे अॼु पंजाब साम्राज्य जी सिंध गुलाम आहे जसलनि खां असांजा ही सिंधी चैनल जिन सकाफ़त खे उजागर करण जा जेके ॾींहं मल्हाया आहिनि उहे सभई सिंधी चैनल मुबारकबाद जे लाइक़ आहिनि जिन सिंधी माण्हुनि खे पंहिंजी हीअ सिंध विसरल यादि ॾियारे छॾी आहे उहा सिंध जंहिंजो कॾहिं नालो वठण बि ॾोह सम्झो वेंदो हो कंहिं शाइर चयो त ए धरती ए सिंध तुंहिंजो नाव वतु मुंहिंजो कारी हर ते पेर पियो अॼु उहे जमायतूं अॼु उहे हुकुमरान धुरियूं जेके सिंध जे वजूद जा इनकारी रहिया हुया अॼु उहे बि सिंधी टोपी पाए सिंध पिया कनि ऐं यकीन सां चवां थो या मुंहिंजे रहबर साईं जेम सैयद जे फ़िक्र जी फतह है या सैयद जे फ़िक्र जी फतह है जंहिं सिंध जी सियासी सकाफ़ती इक़्तिसादी ऐं जोग्राफी आज़ादी जे लाइ असांखे दर्स ॾिनो आहे जेके क़ौमूं सकाफ़ती ऐं इक़्तिसादी तौर ते सियासी तौर ते आज़ाद हूंदियूं आहिनि उहे क़ौमूं पंहिंजे सकाफ़त खे दुनिया ताईं बहितर अंदाज़ में रोशनास कराए सघंदियूं आहिनि असां यकीन सां चऊं था त जॾहिं ही सिंध आज़ाद थींदी त सिंध जो जेको मुहबत जो अमन जो भाईचारे जो प्यार जो पैगाम आहे उहा सिंध पूरी दुनिया जी रहनुमाई कंदी जेका दुनिया अॼु बारूद जे ठहिण ते बीठी आहे जेका दुनिया अॼु मज़हबी इंतिहा पसंदी जेका दुनिया अॼु दहशतगर्दी जी लपेट में आहे उन्ही खे सिंध जो पैगाम सिंधी दुनिया जी रहनुमाई करे सघे थो
उहो वक़्तु हाणे अची वियो आहे त सिंध जा माण्हू जंहिं अंदाज़ सां अॼु लखे किरोड़े 5 करोड़ सिंधी माण्हू रोडनि ते निकिरी पंहिंजी धरती सां मोहबत जो चिटो इज़हार कयो अथऊं ऐं जेके क़ौमूं पंहिंजे सकाफ़ती मोर्चे तां पंहिंजे धरती जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि उन क़ौमुनि खे दुनिया जी का बि ताक़त ख़तमु नथी करे सघे। ही धरती सिंधियुनि जी आहे। अॼु कराची असां 11 वॻे खां वठी गुलशन अदीद में निकिता हूं मुख़्तलिफ़ कराची जा घुमंदा पिया अचूं हर सिंधी माण्हू महके पियो हर सिंधी माण्हू जरके पियो असांजा ॿार असांजूं नियाणियूं असांजा ॿुढा असांजा ही गबरू खोट जेके अजरक पाए टोपियूं पाए ईअं हलनि था उन्हनि जी लोद तो सलाम उन सिंध खे सलाम उन धरती जे वारसनि खे सलाम। आख़िर में अव्हांखे पंहिंजे रहबर साईं जीएम सैद जा इहे लफ़्ज़ चवंदुमि त हे धरती धणियो ऐं सिंधियो मुंहिंजे सिंध जी पारत अथव जीअं सिंधु देश जीअं साईं जीएम सैद।